मुफ्ती साहब, हिकिड़े शख़्स दुकानदार के 800 रुपया ॾेई खंड जी बोरी ख़रीद कई, मगर दुकानदार के चयाई त मां बोरी बाद में खणंदुसि। 2 महीना गुज़री विया, बाद में खंड खण आयो। जॾहिं खंड जी बोरी 1500 रुपया थी वई। हाणे दुकानदार उन खां 1500 वठे या पुराणे रेट ते बोरी ॾेई छॾे। जहिड़े हिसाब सां असांजे मुल्क में महांगाई तेज़ी सां हले थी पई न, जेकॾहिं माण्हू हाणे 5 ॾींहं बि लेट कंदो न, उनखे रेट मथे, उन शइ जो मथे थी वेंदो आहे। त जॾहिं बि का शइ असां ख़रीद कयूं था दुकानदार खां, जीअं हिन शख़्स 800 रुपया ॾेई खंड जी बोरी ख़रीद कई आहे, त हाणे 800 रुपया ॾियण खां बाद इहो शख़्स खंड जी बोरी जो मालिक आहे। हिन सुस्ती कई आहे, बाद में खई आहे, लेकिन इनखे दुकानदार उन साॻे ई रेट में ॾींदो, वधाए न ॾींदो, छो त सौदो अॻे थी चुको आहे। सौदो थी चुको आहे, इनखे उन रेट में ॾियणी आहे। 2 सूरतूं आहिनि, या त उहो 800 रुपए जे अंदरि उनखे उहा बोरी ॾेई छॾे, या उनखे पंहिंजा पैसा मोटाए ॾे।